सदर बरकत अली बिरोई जी अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त इरीगेशन अमले सर्वेयर अमजद लाखो दारो को सालिया ख़ास के लिए भी अमले के खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त इरीगेशन जी राशि इरीगेशन अमलो बिला जवाज़ असांखे तंग करे रहियो आहे ऐं असांखे रोज़गार करणु नथो ॾिनो वञे। असां वज़ीर आला सिंध चीफ सेक्रेटरी सिंध खां मुतालबो कयूं था त सर्वेयर अमजद लाखो दारो को कार्रवाई करे फौरन हटायो वञे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। साईं असांजो अर्ज़ी हुयो आहे जे वोट कयूं ऐं मेन ॻाल्हि इहा जे ॿियनि शहरनि सां इंसाफ़ कयो आहे न, असांजे शहर सां ईअं इंसाफ़ कयो वञे जे ॿियनि शहरनि जा थोरा अधु ॾखिणियूं करे ठाहिया विया आहिनि ऐं असां सां उहो इंसाफ़ न कयो। असांजे पूरो शहर खे तबाह करे छॾियो, जेको 500 फुट असांजे शहर माना बाग मरिया उन्हनि मच्छी दुकाननि वारनि खे ठाहियो आहे। उन सिर्फ़ु थोरी वजह सां बत्ताखोरीअ जे हुननि चयो असांखे माना अमजद लाखे चयो असांखे दुकान वारा पैसा ॾियो, पोइ तव्हांखे असां न ठाहींदासीं। उनजी वजह सां ही सॼो शहर असांजो ॾिसो हिकिड़ो दुकान बि असांजो जेको बचियो न आहे, उन खां बावजूदि हिननि वरी असांखे पैसा घुरिया, उन खां बाद पैसा न ॾिनासीं। असांजी रेलियुनि वारनि खे हिननि दुकान वारनि खे बदिरायो ऐं असांजे फौरी तौर असांजी एक्शन हिननि जे मथां खई वञे ऐं 10 ॾींहंनि जी मोहलत आहे। जे 10 ॾींहंनि में असांखे इंसाफ़ न कयो वियो पोइ असां हिते शटरबंद हड़ताल कंदासीं ऐं जेको नवाब शाह जी प्रेस क्लब जेके धरणो हणंदासीं जेसि ताईं हिननि खे ॿाहिरि कढियो वञो। हिननि खे तक़रीबन माना जे हिन एरिए में असांखे धप बि हिननि जी न अचे। अॼु 28 फेबरवरी 2022 ते शहरी इताद अठन मोरी जी आम गॾिजाणी थी, जंहिंमें ताजिर बिरादरी, दुकानदार, शहरी, समाजी अॻवान, मज़हबी अॻवान, सियासी पार्टी वारा सभु शरीक थिया। उनजो मेन एजेंडा इहो हुयो त अठन मोरी शहर खे जेको मुंहुं जो दड़ो बणायो आहे, जंहिंमें मुख्य किरदारु अमजद लाखो साले ख़ासकेली जो आहे, जेके करप्ट कामोर आहिनि, जेके बेरहम ऑफिसर आहिनि, जे पूरे अठन मोरी पूरे इलाइक़े खे तबाह कयो अथनि। न बाज़गार खे छॾींदा, न दुकानदार खे छॾींदा, न लोहर खे छॾींदा, न वरी सब्ज़ी वारे खे छॾींदा। असां 10 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी आहे, मुतालबो कयो 10 ॾींहंनि जे अंदरि हिन खे अठन मोरी मां फुरपदर कयो वञे। ॿी सूरत में 10 ॾींहंनि खां बाद अठन मोरी शहर में 11 मार्च खां बाद असां पूरो शहर खे छठ ॾियण हड़ताल कंदासीं, पंहिंजे कारोबार खे बंदि कंदासीं, रोड खे ब्लॉक कंदासीं, जेसि ताईं अमजद लाखो साले ख़ासकेली ऐं ॿिया जेके ॿुधाइनि था त असां सस्पेंड कयो आहे। सस्पेंड सां असां मुतमिन न थींदासीं। सस्पेंड कयो अथव उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर हुननि खे नौकिरी मां बरतरफ़ कयो वञे, इन खे अठन मोरी मां बेदख़ल कयो वञे त अची तव्हांजा हज़ारे जेके वीचारा पीपल्स पार्टी जा वोटर बि आहिनि, लेकिन अफ़सोस आहे चवणो थो पए इन्हनि खे जीण जंजाल करे छॾियो आहे। असां मुतालबो कयूं था इन्हनि खे अठन मोरी मां बदर कयो वञे, इन्हनि जे नौकिरियुनि खां बरतरफ़ कयो वञे। ॿी सूरत में 11 मार्च खां असां अठन मोरी शहर में धरणो बि हणंदासीं, छठ ॾियण हड़ताल बि कंदासीं ऐं पंहिंजी तारीख़ अञा अॻिते वधाईंदासीं। साईं असां पीपल्स पार्टी जा आहियूं ऐं पीपल्स पार्टी ते रहंदासीं। असांखे फ़ख़्रु आहे त असीं ज़रदारी साहिब जे हल्के जा आहियूं। साईं असां ज़रदारी साहिब जे हल्के जा आहियूं। असां चाहींदा आहियूं साफ़ी हले पियो जेको अमजद इलाइक़ो साले ख़ासकेली सभु महिरबानी करे इन्हनि खे हटायो वञे। ॿाहिरि जा माण्हू, पंजाब जा माण्हू हिन रोड सां गुज़रनि था, सखल लाड़काणे जा गुज़रनि था। जेॾी महिल हीउ मंज़र ॾिसनि था हू गाॾियूं झली असांखां पुछा था कनि अबाई शहर कहिड़ो आहे? सही अठन मोरी यानी शहर निध हड़को आहे छा? साईं जे निध हड़को न हुजे त हिनजो हाल छा हुजे? अच्छा ज़िलो कंहिंजो आहे? शहीद बेनज़ीर अहमद। हल्को कंहिंजो आहे? ज़रदारी साहिब जो आहे। यानी को बि तव्हांखे को चवण वारो आहे कोन हिननि खे वोट न ॾियो। बाबा असां वोट ॾींदा आहियूं, अॼु बि हुननि जा आहियूं, सुभाणे बि हुननि जा आहियूं। असीं ख़ुदा असां वटि हीउ हथियार आहे, ॿियो असां वटि को बि हथियार न आहे। ख़ुदा जे वास्ते असां ग़रीब आहियूं, असांखे पंहिंजे हाल ते हलण ॾियो। असां बिलावल साहिब खे अर्ज़ु कंदासीं, फरियाल खे अर्ज़ु कंदासीं, ख़ुदा असां ते रहम कयो। असां ग़रीब आहियूं, बेरोज़गार आहियूं, असां ते रहम कयो। महिरबानी खां पोइ अमजद लाखो असांखे खपे ई न। इन खे ॾिसूं था जहिड़ो कारे ते नज़र थो पए, महिरबानी करे असांखे खपे ई न। कारे खे बि गिलास पाणी खीर जो प्यार मोकिलींदा आहियूं, हिन खे असां न छॾींदासीं। साईं महिरबानी कयो, हीउ माण्हू असांखे खपनि ई न। साले ख़ासकेली आयो, साईं हे पंहिंजो लाखो आयो, असां बिल्कुलु विढ़ंदासीं, चाहे असांजो जान वञे, बुखियो गिदड़ शींहं सां विढ़े। असां हींअर बुख था मरूं, असां वटि का शइ न आहे। सही पुछो त उहे 5 रुपया न आहिनि, असांजो मथे जे सूर जी गोरी असां वठी खायूं। असांजा घर ठही विया, असांजो शहर ठही वियो। महिरबानी करे असांजे हाल ते हलो। असां बिलावल साहिब ते गुज़ारिश कंदासीं, एक्शन खणो, अमां पाण नोटिस वठो, अचो अठन मोरी ते ज़रदारी हाउस अचो, तव्हां अची पाण ॾिसी वञो त असां सां ग़रीबनि जा छा ज़ुल्म आहे। महिरबानी।
कयो थर ॾे कढोसि, बाक़ी सस्पेंड तव्हां कयो, सुभाणे वरी बहाल थींदा। असांजो इहो मुतालबो आहे त इन्हनि खे हटायो वञे, ग़रीबनि खे सुख जो साह ॾिनो वञे। जीअं त हीअ असांजो अॼोको एहतिजाज इरीगेशन अमले जे ख़िलाफ़ु आहे। शहरी शराबा एहतिजाज आहिनि, शहरनि खे तंग कयो थो वञे। शहर त उहे ॾाढो हुयो, पर को छपरी ठाहे थो या पैसा ॾे या पुलिस जे गुरू बदिराइनि था उन्हनि खे। इन सॼे शहर जो मुतालबो आहे यानी मौजूदा करप्शन खे हितां बदिली कयो वञे, हितां जे अवाम खे सुख जो साह करणु ॾिनो वञे। अॼु फरियाल खे असां अपील था कयूं त हितां जे अवाम जी ॻाल्हि ॿुधे ऐं इन अमले जे ख़िलाफ़ु कार्रवाई करे।